अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म पंहिंजे वज़ीरनि खे वार्निंग ॾेई छॾी। हुन चयो त पार्टी पॉलिसीअ जी ख़िलाफ़वर्ज़ी करण वारा वज़ीर घर रवानो थियनि। फ़ैसिलनि जी मुखालिफ़त करणी आहे त बेशक इस्तीफ़ाऊं ॾेई छॾनि। अगरि उहो रवैयो बरक़रार रखियो वियो त उहो पाण फ़ैसिलो कंदो त काबीना में रखणो आहे या न। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जी अंदरूनी कहानी साम्हूं अची वई। वज़ीर आज़म 2 साल गुज़रण बावजूदि इदारनि ऐं गवर्नर्स में इस्लाहात न आणण ते नाला। हुन चयो त तमामु वज़ीरनि खे पंहिंजी कारकर्दगी बहितर करणी पवंदी। 9 जनवरी जी राति बिजलीअ जो ब्रेकडाउन छो थियो? गुड्डू पावर प्लांट जो सर्किट ब्रेकर ग़लति तरीक़े सां बंदि करण ते पूरो पावर सिस्टम वेठो। गुड्डू पावर प्लांट जी मरमत बि बग़ैर मंज़ूरीअ जे कई पई वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान विराट शीट जे मामले ते क़ौम खे हक़ाइक़ ॿुधाइण जो टास्क वफ़ाक़ी वज़ीर इत्तलात शिबली फराज़ खे ॾेई छॾियो। हुन चयो त क़ौम खे ॿुधाए त विराट शीट खे उन्हनि कीअं ख़रीद करण जी कोशिश कई। शिबली फराज़ काबीना इजलास खां बाद प्रेस ब्रीफिंग में ॿुधायो त असासा जात जी खोज करण वारी विराट शीट जे सरबराह जे इंटरव्यू खां पोइ हिकु कमेटी ठाही आहे जेका उन्हनि जे बारे में कुझु ॾींहंनि अंदरि उन जा हक़ूक़ साम्हूं आणींदी। बहावलपुर डेरा बखा में बेवा बेबी सदफ ते संदसि धीउ ऐं नुंहुं जो तशदुद। जंहिं ॿुधायो त उहा सुती पई हुई त अचानक उन्हीअ जी धीउ ऐं नुंहुं उन्हीअ मथां ॾंडनि जा वार करे तशदुद जो निशानो बणायो ऐं खेसि ज़ख़्मी करे छॾियो। आला हज़रत पीर सैयद सिबगतुल्लाह शाह पीर साईं पागारा जी 12 जनवरीअ वारे ताजपोशीअ जे ख़ुशीअ भरे मौक़े ते हुर जमायत अक़ीदतमंदनि फंक्शनल मुस्लिम लीग जे अॻुवाणनि ऐं कारकुननि खे दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद पेश कजे थी। पारां फ़क़ीर मंठार मंगड़ियो। पाक पतन जो अज़ीम इंसान गिरफ़्तार जेको क़रीब 500 रुपयनि जी शर्त एवज़ ट्रेन हेठां सुम्ही रहियो। शर्त खटण खां पोइ पुलिस खेसि पकिड़े लाकअप करे छॾियो, जंहिंखे 500 रुपया खटण जे एवज़ 25,000 ॾेई ज़मानत कराइणी पवंदी। SSP नुशरफ फिरोज़ पटीदन में औरतुनि जी सरेआम तज़लील कंदड़ एहलकारनि शाहिद राजपर, सईद राजपर, शाहनवाज़ राजपर ऐं अयाज़ लाशारीअ खे नौकरीअ तां फ़ारिग़ करे छॾियो। कानूनी घुर्जूं पूरियूं करे खेनि घर रवानो कयो वेंदो। DSP एजाज़ मेमण। दरिया खान वरीअ में इरीगेशन जी ज़मीन ते कब्ज़ो करे ठाहियल घरनि ऐं दुकाननि खे ड्राए पट कयो वियो। AC नुशरफ फिरोज़ अब्दुल गफ़ूर धामरा, SDO इरीगेशन सब डिवीज़न पटीदन, अली नवाज़ अबड़ो ऐं ॿियनि समेत नुसरत वाह रेगुलेटरीअ ते गरी मशीनरीअ ज़रिए घर ड्राए पट कया विया। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।